नाज़िम पनो आकिल में अगवा कयल 2 नौजवान 4 महीना गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघिया आहिनि, जॾहिं त धाड़ेलनि ॿिन्ही मुख़बिन ते तशद्दुद जी वीडियो जारी करे भोंग तलब कयो आहे। नौजवाननि जा वारिस ख़ौफ़ ऐं परेशानीअ में सरापा एहतिजाज आहिनि। उन हवाले सां तोफ़ेल आफ़ताब कोराई वधीक अपडेट करे रहियो आहे। जी बिल्कुल इन वक्त मैं मौजूद आहियां पनवा अॻु ॻोठ डातर ॾिनो कोराई में जिते 4 महीना अॻु ज़ाकिर कोराई ऐं महबूब नूरा जा अगवा थी जन जो इन वक्त ताईं जेके बाज़ियाब न थी सघिया आहिनि, जिन जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। 12-15 ज़ाकिर अली कोराई ऐं महबूब अली नूरा जो हितां अगवा थियल आहिनि। उन्हनि खे 4 महीना थी विया आहिनि। असां पने आकल जे सरदारनि खे जेके सरदार आहिनि उन्हनि खे असां सरदार आहिनि उन्हनि खे असां अपील कयूं था। इन महिल ताईं असांजो को बि न वोटर जेके वोट वठी विया आहिनि, न कोई बि लड़ी न सियासी ऐं समाजी माण्हू न लड़ी आया आहिनि। इन जे करे असां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असां मज़दूर माण्हू हिकु वेलो कमाइण ऐं खाइण वारा आहियूं। उन्हनि ज़ालमनि जे पारां करोड़नि रुपया असां भंग तलब कया विया आहिनि। असांखे महिरबानी करे सरदारनि खे असां अपील कयूं था त असांखे बाज़ायाब कराया वञनि। महबूब अली नूरा जो ऐं ज़ाकिर अली कोराई जंहिंखे तक़रीबन लॻभॻि 4 महीना गुज़री चुका आहिनि, अगवा थी विया आहिनि धाड़ेलनि जे हथां। असांजे इलाइक़े जे जेके बि आला ऑफिसर आहिनि मौजूदु असांजा जेके आला ऑफिसर आहिनि, IG साहिबु DIG साहिब खे गुज़ारिश आहे हिननि माण्हुनि जी ख़ुदारा मदद कई वञे। मज़लूम आहियूं असां, मज़लूमनि जी मदद कई वञे। मुस्लमान आहियूं, सिंधी आहियूं, एतिरो बि ख़्यालु नथो कयो वञे त उन्हनि जी केतिरी हालत इहा वीडियो वायरल जेको ॾिसे बेदर्द माण्हू हणनि था पिया, उन्हनि खे धक कुझु दर्द कयो वारा माण्हू असांजी मलकी कनि। कोराई खे आज़ादु करायो वञे। वीडियो वायरल थिए आहे। वीडियो में तव्हां पाण ॾिसो था वॾो दहशत आहे, इहो ॾिसी सघो था। SP खे बि का परवाह न आहे। SP असांखे कुझु बि न आहे। जो SP छॾाए सघे थो त अॼु छॾाए सघे थो। SP साहिब खे असांजी अपील आहे असांखे ज़ाकिर कोराई छॾायो वञे। त असां वटि एतिरी का न आहे गुंजाइश जो असां उनखे आज़ादु कराए भंग भरे सघूं। जेको थी सघे असांजी महिरबानी वसारनि खे साईं खुर्शीद शाह आहे या SP सिंगार मलक आहे, SSO आहे असांजे हद जो, जेको थी सघे असां इहा अपील आहे। महिरबानी। एहतिजाजी मुज़ाहिरे में मौजूदु मुगवी नौजवान जे वारसनि जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। उन्हनि SSP सखर ऐं ॿियनि वस वारनि खां इहो मुतालबो कयो आहे त असांजे नौजवान खे बाज़ियाब करण में पंहिंजो किरदारु अदा कनि। कैमरा टीम सां गॾु तोफ़ेल आफ़ताब, SS न्यूज़ पनो आकिल।